अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं का कानी कां लुसंदे लातियूं करे अचे पई ओचती दर्द पिरियां जी दां वेज ॾभीअ को बां सूर हीअं खे साम्हूं भलारे भिटधणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़िछ ताईं जंहिं जंहिं माॻ ॿुचे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 18 जनवरी 2021 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं जीएम सैद जी सालगिरह जे हवाले सां कोठायल जलसनि ऐं तक़रीबनि जो अहवाल, उन सां गॾोगॾु जग मशहूरु किताब सिंधु जूं सल्तनतूं जी क़िस्त नंबर 63 ऐं कामरेड जाम साकी जे किताब सिंध जी शागिर्द तहरीक जी 5वीं क़िस्त अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं। उन सां गॾोगॾु अव्हां जी ख़िदमत में जग जहान जूं ख़बरूं पिणु पेश कंदासीं। सभ खां पहिरियां वर्क वरायूं था ख़बरनि जा। मुफ़्कर आज़म रहबरे सिंध साईं जीएम सैद जी 118 सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जे मौक़े ते सिंध जे कुंड कुड़िछ मां क़ौमी कारकुन तोड़े साईं जीएम सैद सां इश्क कंदड़ पांधीड़ा सन पहुता। सिंध जी कुंड कुड़िछ मां पहुतल अॻुवाणनि साईं जीएम सैद खे भेटा पेश कई। साईं जी सालगिरह ते सन में SUP तरफ़ां साईं जीएम सैद जी मज़ार ते हाज़िरी भरे जलसे गाह में तक़रीब कोठाई वई। SUP सरबराह सैद जलाल महमूद शाह, सैद ज़ैन शाह, रोशन बुरड़ो, सैद खलील जान सरहंदी, एजाज़ सामटियो, ज़फ़र अली शाह ऐं ॿियनि साईं जीएम सैद जी सालगिरह जो केक काटियो। सालगिरह तक़रीब खे SUP सरबराह सैद जलाल महमूद शाह ख़िताब कंदे चयो त कराचीअ ज़िले लोकल बोर्ड जी सदारत वारे वक़्त खां वठी कराची जे कमिश्नर गबसन सां तालुकात बहितर न हुजण जे करे कमिश्नर गबसन जी नज़र पूरी तरह साईं जीएम सैद जे मथां हुई, जेके साईं जीएम सैद खे सियासी सरगर्मियुनि खां मना कंदा रहिया। पर जीअं त साईं जीएम सैद जो रुझान शुरू खां सियासी रहियो, उन करे सियासत में हिसो वठंदो रहियो। अंग्रेज़ कमिश्नर साईं जीएम सैद मथां सियासी सरगर्मियुनि ते पाबंदी मढ़ी। अंग्रेज़ सरकार साईं जीएम सैद खे रोकणु शुरू कयो, पर उन्ही बावजूदि पाण सियासत में हिसो वठंदा रहिया। सिंध यूनाइटेड पार्टी जा 22 असेंबली में मेंबर चूंडिजी आया हुआ ऐं असेंबली अंदरि SUP अक्सरियती पार्टी हुई। उन जे मुक़ाबले में 3 मेंबरनि ते मुश्तमिल पार्टी सिंध मुस्लिम पार्टी खे असेंबली में हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनी वई। SUP अक्सरियती पार्टी हुअण जे बावजूदि अपोज़िशन जो रोल अदा कयो। पाकिस्तान ठहिण शर्त गॾियल हिंदुस्तान मां आंदल माण्हुनि खे सिंध जे शहरनि कराची ऐं हैदराबाद में आबाद कयो वियो, जंहिंखां पोइ मक़ामी आबादियुनि ऐं ॿाहिरां आयल माण्हुनि में अदम तवाज़न शुरू थियो। 1947 खां फौरी तौर पोइ मक़ामी क़ौमुनि खे नज़रअंदाज़ करे सूबा ख़तमु करे मुल्क में 1 यूनिट लागू कयो वियो। ॿिए तरफ़ मौजूदा पाकिस्तान खे ओलह पाकिस्तान बणायो वियो, जंहिंखे ओभर पाकिस्तान जे अक्सरियती आबादी जे बराबरि कयो वियो। मुल्क में फ़ौजी सरबराह अयूब ख़ान खे सरपरस्त बणाए अॻियां आंदो वियो ऐं मुल्क में मार्शल लागू कयो वियो। मुल्क में आइन खे ठहणु न ॾिनो वियो। 1954 में आइन खे रद्द करे 1962 में अयूब ख़ान हिकु ड्राफ्ट ॾिनो, जंहिंखे अॻियां हली यहया ख़ान ताईं मुल्क ते लागू कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे सैद ज़ैन शाह जो चवणु हो त हाणे वफ़ा खे इंसाफ़ ऐं ईमान सां हलणु ॾियो। असां चाहियूं था त सिंध जी जाग्राफ़ी महफ़ूज़ रहे। असां वसीलनि जा मालिक पाण रहूं, समुंड जी पटी ऐं दरिया जी मालिकी था चाहियूं। तारीख़ जे हादिसे में ही मुल्क ठहियो आहे, हाणे धारनि जे मुफ़ादनि लाइ इस्तेमालु न थियणु घुरिजे। साईं जीएम सैद 32 साल क़ैद रहियो
अॼु 27 साल गुज़रण खां पोइ बि केतिरनि ई रुकावटनि बावजूदि सैद सां मोहबत नथी रुकिजे। ईंदड़ नसलनि खे तबाह न कयो वञे। सिंध जे मुफ़ादनि लाइ गॾु थियणो पवंदो। क़ौमी तहरीक जे मथां PP जी मार्फत केतिरे ई अरसे खां ऑपरेशन हले पियो। असांजा वसीला खपाया पिया वञनि। मुल्क जी मुआशी सूरत हाल तबाह पई थिए। मुल्कनि जे नाणे में 60% कर्ज़ खणिबो आहे, पर हीअ त 70% खां वधीक कर्ज़ खणी वेठा आहिनि। सिंध खे लूटे कब्ज़ा कया पिया वञनि। जेसिताईं एहतिसाब न थींदो तेसिताईं मुल्क सही न हलंदो। बेईमान ऐं करप्ट कामरनि खे मिसाली सज़ाऊं ॾिनियूं वञनि। जंहिं बाद ही मुल्क सही हलंदो। 2 नंबर सियासतदाननि ऐं चोरनि ख़िलाफ़ गॾु थी इलेक्शन ऐं रस्तनि ते हुन जो घेराव करण जो वक़्तु अची वियो आहे। 100 सालनि खां घर ठाहे वेठल माण्हुनि जी ज़मीन जा कूड़ा खाता ठाहे उन्हनि खे उथारियो पियो वञे। जलसे खे ख़िताब कंदे SUP जे मर्कज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो ऐं ॿियनि ख़िताब कयो। जलसे में करारदादूं पेश कंदे घुर कई वई त सिंध में अफ़गानियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि समेत ॿियनि गैर मुल्कियुनि जा सुञाणप कार्ड रद्द करे खेनि वापसि पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे। सिंध असेंबली मां बिल पास करायो वञे जंहिं मूजिबि सिंध अंदरि को बि गैर मुल्की न मिल्कियत ख़रीद करे सघे, न खेसि वोट जो हक़ हासिलु हुजे, न ई खेसि डोमिसाइल ठाहे ॾिनो वञे। सिंध मां निकिरंदड़ तेल, गैस, कोयलो ऐं ॿिया कुदरती वसीला सिंध जी आवाम जी मिल्कियत आहिनि, जंहिं ते सिंध जी मालिकी जो हक़ तस्लीम कंदे सिंध में बंदि पियल CNG स्टेशनूं फ़ौरन खोले उन्हनि खे गैस फ़राहम करे हज़ारे बेरोज़गार माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कयो वञे। सिंध हुकूमत में वेठल करप्शन में मुलवस सियासी अॻवाननि ऐं सरकारी कामरनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सिंध में गैर क़ानूनी तरह ज़मीनुनि ते कब्ज़ो बंदि कयो वञे। सिंध समेत सॼे मुल्क मां महांगाई ऐं बेरोज़गारी ख़तमु करे यूरिया, भाण, कणक ऐं ॿियूं खाद खुराक जे शयुनि जे बहिरान पैदा कंदड़ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे। सिंध पुलिस में सियासी मुदाख़लत बंदि करे IG खां वठी SHO ताईं सभु अमलदार अहलियत जे बुनियाद ते मुक़ररु कया वञनि। साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते सन में गॾिजाणनि ते पाबंदी लागू कई वई हुई। कमिश्नर हैदराबाद नोटिफिकेशन जारी कंदे ॼाणायो हो त सन में रथियल जलसनि ऐं तक़रीबनि में रियासत मुख़ालिफ़ माण्हुनि जी शिरकत बाबति तस्दीक़ थियल इतला आहिनि, जिन जी मौजूदगी सबबि अमन अमान जी ख़राब सूरत हाल थी सघे थी। अहिड़ियुनि केतिरनि ई रुकावटनि बावजूदि सिंध जा आशिक़ ऐं साईं GM सैद जा आशिक़ वॾे अंग में पहुता। जॾहिं त GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो खे सन मां साईं GM सैद जी सालगिरह तक़रीब तां वापसी ते जाम शोरे भरिसां खंभियो वियो। GA सिंध मुहाज़ जे कारकुननि जाम शोरे में इंडस हाईवे ते मरकज़ी अॻवान नवाज़ शाह भाॾाई जी अॻवाणी में एहतिजाजी धरणो हयो। नवाज़ शाह भाॾाई जो चवणु हो त सन खां वापसि ईंदे GA सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो खे SSP जाम शोरो जी अॻवाणी में पुलिस ऐं रेंजर्स खंभे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त राति देरि सां रियाज़ चांडियो खे छॾियो वियो। रहबर सिंध साईं GM सैद जी 118 सालगिरह तक़रीब जे मौक़े ते जसकम सन में सियासी जलसो पिणु कोठायो। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद खान मैसर, दीदार शाम, मोमिन समूह, ॾाढो अतहर सुमरो, अशरफ कल्होड़ो जी अॻवाणी में साईं GM सैद जी मज़ार ते हाज़िरी भरी गुलनि जी चादर चाढ़े क़ौमी सलामी पेश करण खां पोइ जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी मरकज़ी क़यादत समेत सैद जी सालगिरह जो केक कटे जलसे जी शुरूआत कई। जलसे खे ख़िताब कंदे जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त सैद जो सफ़र रोशनी बणिजी सॼी सिंध में पखिड़िजी वियो आहे, जंहिंखे कलम 144 लॻाए नथो रोके सघिजे। हुन चयो त साईं GM सैद फ़लसफ़े, तारीख़, मज़हब ते केतिरा ई किताब लिखी विसारियल सिंध असांखे यादि ॾियारी आहे। हुन चयो त साईं GM सैद जो सफ़र सिंध जी ख़ुशहाली जो फ़िक्र आहे। सैद जे अदम तशदुद वारी वाट ते हली सिंध जी मालिकी कंदासीं। हुन चयो त मुश्किलातुनि ऐं ॾुखियाईनि में सैद जी सालगिरह ते सन पहुता आहियूं। मां तव्हां कारकुननि खे सलाम पेश करियां थो। अॼु मां बि केतिरियूं मुसीबतूं बर्दाश्त करियां पियो, पर सैद जे फ़िक्र खां हिकु विख बि पोइते हटणु गुनाह सम्झां थो। पंहिंजे बाबा ऐं चाचा जी शहादत ते ॾुखारो ज़रूरु आहियां, पर ख़ौफ़ज़दा न आहियां। संदन जदोजहद ते साबित क़दम रही जदोजहद करण सां
पंहिंजी ज़िंदगी जो ईमान थो सम्झां। वक़्तु साबित कंदो त केरु सिंध बचाइण लाइ मुड़ुसु माण्हू थी बीहे थो ऐं केरु भॼे थो। असां पोइ ते हटण ऐं भॼण वारा न आहियूं। भले मां वॾियूं वॾियूं तक़रीरूं करे न सघां, भले किताबनि लिखण जी सघ न रखंदो हुजां, भले मां तक़रीरनि ऐं लिखण में अरस्तू ऐं फिडल कास्त्रो जा सबक़ न ॾेई सघां, माण्हुनि खे मुतवजा करण जी ॻाल्हि न करे सघां, पर आऊं रहबरे सिंध साईं जीएम सेठ जी मज़ार साम्हूं तव्हां सां ऐं पंहिंजे शहीद बाबा सां वचन थो करियां त भले जेलनि में बंदि कनि या टार्चर ॾियनि, पर सिंध छॾे ॿाहिरि मुल्क में वेही सियासत न कंदुसि। पर हिन सिंध माउ जी हज में रही सेठ जे फ़िक्र जी रोशनी में जदोजहद कंदो रहंदुसि। सालगिरह वारे जलसे खे जस्कम जे वाइस चेयरमैन अमजद ख़ान मैसर ख़िताब कंदे चयो त साईं जीएम सेठ जे फ़िक्र ऐं जदोजहद सिंध खे बशीर ख़ान कुरैशी जहिड़ो दलेर अॻवान ॾिनो ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी वरी पाण जहिड़ो बहादुर पुटु सनान ख़ान कुरैशी सिंध खे ॾिनो। हुन चयो त सनान ख़ान कुरैशी जेल में असांजो हौसलो ऐं हिमत हो। जलसे खे दीदार शाम, मोमिन समो, मीर हैदर टालपुर, अशरफ कलहुड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। सिंध यूथ एक्शन कमेटी जी चेयरपर्सन सिंधु नवाज़ गांगरो, सुहेल भुट्टो, माजिद ॾिनो, फराज़ काफ़िले जी सूरत में सन पहुची साईं जीएम सेठ जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा कई। सेठ खे गीतनि ऐं लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। उन मौक़े ते सिंधु नवाज़ गांगरो चयो त रुकावटुनि बावजूदि सॼी सिंध मां हज़ारे कारकुननि जी सन आमद सेठ जे फ़िक्र जी फतह आहे। सिंधी क़ौम पंहिंजे अज़ीम रहबर सां मोहबत करे थी। हुन चयो त साईं जीएम सेठ सिंधी क़ौम जी सरवाणी कई ऐं उनखे सियासी समाजी तौरु नओं दग ॾिनो जेको सिंध जी ख़ुशहाली ऐं आजपे जो दग आहे। साईं जीएम सेठ खां सवाइ सिंध जो तारुफ़ अणपूरो आहे। सिंधु नवाज़ गांगरो चयो त साईं जीएम सेठ जे फ़िक्र खे आम करण जी ज़रूरत आहे। सेठ जी मज़ार ते इहो वचन वजायूं था त संस ॾसियल वार ते हलंदे सिंध जी ख़ुशहाली ऐं सिंधी माण्हुनि जे आजपे लाइ जदोजहद कंदा रहंदासीं। जीए सिंध मुहाज़ तरफ़ां साईं जीएम सेठ जी 118 सालगिरह जो जलसो संस मज़ार जी पैरांदी खां मुनक़िद कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो चयो त असांजे क़ौमी रहबर पंहिंजे बालकपणी खां वठी उमिरि जे आख़िरी पलनि ताईं सिंध ऐं सिंधियुनि खे शानदार मुस्तक़बिल ॾियण लाइ भरपूर ऐं दलेराणी जदोजहद कई। सिंधियुनि खे सियासी ऐं मुआशी तोड़े समाजी तौरु तबाही जे किनारे ते पहुचायो वियो आहे। मुल्क में अकुल फ़हम ऐं दलील जी ॻाल्हि नथी ॿुधी वञे। 75 साल थिया आहिनि, पर हिते साइंस, हुनर ऐं जिद जी ॻाल्हि क़बूल नथी कई वञे। सिंध में सिंधियुनि जे वजूद खे तबाह करण लाइ ज़रदारी जहिड़े सिंध फ़रोश खे सिंध मथां मढ़ियो वियो आहे। जंहिं फुरलुट जो कारो निज़ाम मढ़े सिंध खे मुआशी बदहाली तरफ़ एतिरो धिकियो आहे जो न रुॻो थर, पर सिंध जे समूरनि ज़िलनि, यूनियन काउंसिलनि ऐं ॻोठनि में ख़ुदकशियुनि जे ज़रिए मौत जा भयानक मंज़र साम्हूं अची रहिया आहिनि। सिंधियुनि जी अक्सरती असेंबली जी मौजूदगी में बावजूदि सिंध जो नाणो लुटियो पियो वञे, समूरा इदारा तबाह कया पिया वञनि। कराची ठठे जाम शुरे ऐं थर जे ज़मीन खे करप्शन मंडी में नीलाम कयो पियो वञे। उन मौक़े ते नवाज़ शाह भाॾाई ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जसम सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ 30 जनवरी ते मुज़ाहिरनि, 31 जनवरी ते समूरनि DC ऑफिसनि में याददाश्तनामा पेश करण जो ऐलान कयो। जॾहिं त 24 फरवरी ते कराची में सुप्रीम कोर्ट रजिस्ट्री जे आॾो एहतजाजी धरणे जो पिणु ऐलान कयो। मीरपुर बठोरे मां जस्कम जे चेयरमैन असलम ख़ैरपुरी जी अॻवाणी में काफ़िलो साईं जीएम सेठ जी सालगिरह में शिरकत लाइ सन पहुतो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे असलम ख़ैरपुरी चयो त सिंध जे जदीद क़ौम परस्ती जे बानी रहबरे सिंध साईं जीएम सेठ जी सालगिरह आहे। मौजूदा सरकार साईं जीएम सेठ जी सालगिरह जी तक़रीब खे फिटाइण में का बि कसर न छॾी आहे। कलम 144 लॻाए ख़ौफ़ पैदा करण जी कोशिशि कई वई आहे। असांजे जसाफ़ जे अॻूणे मर्कज़ी ऑर्गेनाइज़र वहीद सिंधी जे घर ते पुलिस ऐं रेंजर जा अटाला मोकिलिया विया त जीअं हुन जा काफ़िला न निकिरी सघनि, पर हू कंहिं प्लानिंग तहत निकिरी काफ़िला सन पहुची विया। कारकुननि में जोश ऐं जज़्बो अॼु बि उरूज ते आहे। मीरपुर बठोरे में जीए सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां साईं जीएम सेठ जी 118 सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते कादर बख़्श ज़ौर, महरम ठाराणी, न्याज़ रिंद, जस्कम अॻवान अब्दुल करीम शोरो ऐं ॿियनि चयो त सैयद सिंध जी सगारे शख़्सियत आहे।
जेका सदियुनि ताईं यादि रखी वेंदी। साईं जीएम सैद सिंधी माण्हुनि खे ॿुधायो त तव्हां हिकु क़ौम आहियो। सैद किताबनि वसीले बि पंहिंजो कमु कयो। हू अणथक इंसान हो जंहिंखे जेल बि झुकाए न सघी। जॾहिं त ॿिए तरफ़ जीए सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां साईं जीएम सैद जी सालगिरह जो सन में जलसो पिणु मुनक़िद कयो वियो, जंहिंखे ख़िताबु कंदे नाम्यारे लेखक ऐं जीए सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ ज़ौर चयो त साईं जीएम सैद सियासत ऐं अदब में जेको किरदारु अदा कयो आहे, उहो किरदारु सदियुनि ताईं पंहिंजो असरु छॾींदो रहंदो। हुन वधीक चयो त साईं जीएम सैद जो पैगाम ख़ुशहाली जो पैगाम आहे ऐं आजिपे जो पैगाम आहे। असीं उन ते अमल करे आजिपो माणे सघूं था। कड़ियो गांवर भरिसां राहुकी में शहीद मोहम्मद फाज़िल राहू जी वरसी पिणु मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ राहुकी में अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। अदबी कॉन्फ्रेंस में अदीबनि शाइरनि डॉक्टर आकाश अंसारी, डॉक्टर अब्दुल जब्बार निज़ामाणी, एडवोकेट मीर कासिम जत, प्रोफेसर इस्माइल कुंबर, आफ्ताब ख़ानज़ादो, नूरुनिसा मरी, किरण राहू, रोज़ीना जुणेजो ऐं ॿिनि शिरकत करे शहीद फाज़िल राहू ते मकाला पढ़ी भेटा पेश कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे हुननि चयो त शहीद फाज़िल ते ॻाल्हाइण लाइ 8 किताब बि पढ़जनि, तॾहिं बि उहे अल्फाज़ नथा मिलनि जंहिंसां फाज़िल राहू खे भेटा पेश कजे। शहीद फाज़िल हिकु तहरीक हो जंहिंखे बयानु नथो करे सघिजे। शहीद फाज़िल राहू हर मिसकिन माण्हू जे लाइ मददगार हो। हुन वटि वक़्तु ताक़त हुई जेका इस्तेमालु करे कॾहिं बि कंहिं कम ते इनकार न कयो ऐं चवंदो हो त को बि कमु हुजे थी वेंदो। हुन चयो त शहीद फाज़िल हिकु तारीख़ हुई जंहिंखे हमेशह तारीख़ में रोशन लफ़्ज़नि में यादि कयो वेंदो। अदबी कॉन्फ्रेंस में मर्दनि सां गॾु औरतुनि जे वॾे अंग समेत सूबाई वज़ीर इस्माइल राहू, असलम राहू, आदिल राहू, शहनाज़ राहू ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त अदबी कॉन्फ्रेंस में शहीद फाज़िल राहू ते कासिम हनीफ़ मकालो पढ़ियो। अदबी कॉन्फ्रेंस में 3 किताबनि जो महूरत पिणु कयो वियो। मीरवाह गुरचाणी में खुलियल गटर मासूम ॿार खां हयाती खसे वरिती। वार्ड नंबर 4 में गुलनि जहिड़ो ॿारड़ो नईम पुट अफ़ान राजपूत गटर नाले में किरी हयाती वञाए वेठो। मिठी में इंस्पेक्टर पारां नारी सां मुबैना ज़्यादती। कलोजी रहवासण नौजवान नारी घरभातियुनि समेत अदालत पहुची सेशन कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी। नारी जो चवणु हो त एसएसपी ऑफिस में पीडीएसपी तौरु कमु कंदड़ इंस्पेक्टर अगवा करे क़ैद कयो। मुसलसल ज़्यादती करे झंग में रखियो वियो। ज़िंदगी खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ ॾिनो वञे। मेहड़ में करमुला चांडियो, मुख़्तियार ऐं क़ाबिल चांडियो जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उमे रबाब जी अॻुवाणी में सवें माण्हुनि एहतिजाजी मार्च कयो। उमे रबाब चांडियो पंहिंजे पीउ जी क़बर ते लुड़क लाड़े वेठी सरदारी निज़ाम ख़िलाफ़ आख़िरी दम ताईं जदोजहद जो वचन वरजायाई। उन मौक़े ते ख़िताब कंदे उमे रबाब चांडियो चयो त सरदारी निज़ाम नासूर आहे। नाज़म जोखियो ऐं फ़हमीदा सियाल बि सरदारी निज़ाम जे करे क़तल थिया। सरदारी निज़ाम ख़िलाफ़ पीउ वांगुरु विढ़ंदुसि। सरदार असांखे क़तल करे सघनि था पर आवाज़ दॿाए नथा सघनि। कातिलनि खे इनशाला फाही जे फंदे ते लटकाईंदासीं। ॾहरकी में भाण जी हथरादू खोट ख़िलाफ़ एंग्रो भाण फैक्ट्री आॾो MPA शहरियार ख़ान महर जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाण चयो त ॾहरकी में एंग्रो फर्टिलाइज़र ऐं मीरपुर माथेलो में FFC हुअण बावजूदु आबादगार भाण लाइ परेशान आहिनि। ओबावड़ो मां अगवा थियल 2.5 वरहनि जो ॿारु बाज़ियाब न थियो। घर में कोराम मतल। पुलिस शेख पाड़े मां अगवा थियल मासूम अब्दुल अहद भट्टी जो पतो लॻाए न सघे। मासूम निगर जे अगवा थियण जे करे घरनि में रोज़राड़ो मतल आहे। निगर जे वाल जो चवणु आहे त अगवाकारनि खे अपील आहे त मुंहिंजे मासूम बचड़े ते रहम करे मुंहिंजो बचड़ो ॾियनि। मुंहिंजो बचड़ो खीर पियाक आहे।
बाडह मां मुबीना अगवा थियल शागिर्दाणी जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सवेरा मसण जे वारसनि मास्तर ग़ुलाम क़ादर सोलंकी ख़िलाफ़ स्कूल जे मुख्य दरवाज़े अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ग़ुलाम सरवर जो चवणु हो त मास्तर न्याणी खे ब्लैकमेल करे कूड़ो निकाह नामो ठहिराए ज़ोरी अगवा करे वियो आहे। धीउ सवेरा जी उमिरि 17 साल आहे ऐं मास्तर 51 सालनि जो आहे। न्याणी खे बाजियाब कराए अगवा कंदड़ मास्तर खे नौकरी मां बरतरफ़ करे गिरफ़्तार करायो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त नसीराबाद में बेदर्दी सां क़त्ल थियल मासूम बालिक नवीद बिरोही जे क़त्ल जी सख़्त मज़मत करियूं था। सिंध में बदामनी, चोरियुनि, धाड़नि ऐं अगवा जा वाक़िआ वधी रहिया आहिनि। ॾोहारी माण्हू आहिस्ते आहिस्ते ताक़तवर थी रहिया आहिनि। कानून ते अमल न थी रहियो आहे। पुलिस में मौजूदु करप्ट अनसर इंसाफ़ में वॾी रुकावट बणियल आहिनि। सिंध में ॿारनि ऐं औरतुनि ते बदतरीन तशदुद जा वाक़िआ थियनि था। औरतुनि खे कूड़नि कारनि जे इल्ज़ामनि में क़त्ल कयो वञे थो। मासूम ॿारनि खे अगवा करे साणनि ज़्यादती करे बेदर्दी सां क़त्ल कयो वञे थो। अहिड़नि वहशी जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त वफ़ाक़ी सियासत करे इक़्तिदार में ईंदड़ पार्टियूं पंहिंजे दौरनि में करप्शन करे अवाम जी दौलत खे ॿिन्ही हथनि सां लुटींदियूं रहियूं आहिनि। महांगाई ग़रीब अवाम खां 2 वक़्त जी मानी बि फुरे वरिती आहे। बिजली, पेट्रोल, गैस जूं क़ीमतूं तमामु महांगियूं थी वियूं आहिनि, जंहिं करे ग़रीब अवाम सख़्त परेशान आहे। ख़राब मुआशी पॉलिसियुनि जे करे तरक़ी बदिरां बदतर हालतूं थींदियूं पियूं वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं जग जहान मां पहुतल ख़बरूं। अमी ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार सां गॾु आऊं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। हीउ प्रोग्राम अव्हांजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां पेश कयो पियो वञे। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था नाम्यारे लेखक एजाज़ मंकी जो उहो मज़मून जंहिंजो उनवान आहे थर में कहिड़ा थाक थकनि जा। वियतनाम जो इनकलाबी सरवाण कामरेड हो ची मन कॾहिं कॾहिं शाइरी बि कंदो हो। हुन एतिरी घणी शाइरी न कई आहे, पर हुनजी जेतिरी बि शाइरी आहे उन में हिकु कॾहिं बि न विसरी सघंदड़ अहसासु समायल आहे। हुनजो हिकु शेर रात जे वक़्तु जेल में सुतल क़ैदियुनि ते आहे, पर हिन वक़्तु पाण जे शेर जो ज़िक्र करियूं था उहो शेर शहरी माण्हू जी उन आर्टिस्टिक ज़ौक़ ते आहे जंहिंजो बुनियादु ग़रीब माण्हू जी गुरबत आहे। हो ची मन जो उहो शेर मूंखे उन वक़्तु शिदत सां यादि ईंदो आहे जॾहिं मां अमीर माण्हू जे बंगलनि में उहे पेंटिंग्स ॾिसंदो आहियां जिन में थरी औरतुनि जे मथे ते 2 घड़ा रखियल ॾेखारिया वेंदा आहिनि। उन वक़्तु मां सोचींदो आहियां त जेकॾहिं उन शख़्स जे मथां पाणी जा 2 दिला भरे रखिया वञनि त उन महिल हुनजी कैफ़ियत कहिड़ी हूंदी। बुर्जवा क्लास ग़रीबनि जी गुरबत खे जॾहिं कल्चर जे नाले में ढकण जी कोशिशि कंदो आहे तॾहिं हुनजो जुर्म तमामु घणो तर्ख़ थी वेंदो आहे। हो ची मन जो शेर उन मौज़ू ते आहे। हो ची मन लिखियो आहे, समूरी राति मींहुं वसंदो रहियो, कख न पननि जी झूपड़ी पुसंदी रही। ॿारनि वटि कुझु खाइण लाइ बि न हो। जॾहिं सुबुह जो ॾुखोयल अमड़ आलियूं काठियूं ॿारण जी कोशिशि कई त उनजूं अखियूं लुड़कनि सां भरिजी वियूं। झूपड़ी मां निकिरंदड़ दूंहें जो मंज़रु शहरी बाबू खे तमामु घणो पसंदि आयो। हुन झटिपट पंहिंजे कैमरा सां तस्वीर कढी वरिती, शहर जे माण्हुनि लाइ तोहफ़े जहिड़ी। वियतनाम जे सादे सूदे अमल इनकलाबी जो उहो शहर मूंखे थर जी यात्रा कंदड़ अमीर माण्हू जो स्टाइल ॾिसी सदाईं यादि ईंदो आहे। उहो शहर मूंखे हिन भेरे बि यादि आयो। हिन भेरे जॾहिं वारी में 4 व्हीलर ड्राइव गाॾियुनि जी रेस जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते लाइक ऐं शेयर थींदियूं रहियूं। गुज़िरियल ॾींहुं सिंध जे वॾे वज़ीर थर जे उन मंज़र खां लुत्फ़ अंदोज़ थींदे जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि में थर जी गुरबत खे ख़तमु करण जा उहे पारूथा ऐलान बि शामिल आहिनि जिन खे ॿुधी थर जे माण्हुनि हाणे खिलण बि छॾे ॾिनो आहे। हू बि बार बार साॻे पुराणे लतीफ़े जो रिंगट खिलण बदिरां रुअण जो कारण बणिजी पवंदो आहे। थर जे माण्हुनि सां हुक्मरान तबिके जी ज़्यादती जी तारीख़ तमामु घणी तवील आहे। हिन वक़्त ताईं थर जे माण्हुनि खे आज़ारण वारा ऐलान थींदा रहनि था। हिन भेरे बि सिंध जे CM चयो आहे त थर जो कोयलो थरी माण्हुनि जो आहे।
जंहिं कोयले जे करे सिंध जे नाम निहाज़ ज़मीर जा सिर्फ़ु हथ ई कारा न थिया आहिनि। उन कोयले सबबि थर जे माण्हुनि जा सदियूं पुराणा ॻोठ ख़तमु कया विया आहिनि ऐं थर में हिन महिल माहौलियाती गदिलाइण सबबि ज़िंदगी ज़हर बणिजी रही आहे। थर जे कोयले सां जेका बिजली पैदा थिए थी उहा थर में मौजूदु तारीकी खे ख़तमु नथी करे, उहा मुल्क जे ॿियनि सूबनि जी तरक़ी जो सबबु बणिजी रही आहे। सिंध जो वज़ीर आला पोइ बि कमाल जी अदाकारी कंदे चवे थो त थर में ख़ुशहाली आणणु हुकूमत जे तरजीहनि में शामिल आहे। फैज़ अहमद फैज़ लिखियो आहे, कुछ चारा घरों को अपनी चारा गरी से गुरेज था, वरना हमारे दर्द बहुत लादवा न थे। जेकॾहिं हुक्मरान तबका थर मां गुरबत ख़तमु करण जे लाइ सची दिलि सां कोशिशि कनि हा त हिन वक़्तु थर जा अहिड़ा हाल न हुजनि हा। छा थी पियो जेकॾहिं थर में पाणी जी बाज़ियाबी मुश्किल आहे। हिन साइंसी दौर में जेकॾहिं सरकार सची थिए त उहा थर खे सिंध जो मिसाली माॻ बणाए सघे थी। असल ॻाल्हि अमलनि जी न पर नियतनि जी आहे। हुक्मरान जी नियत ई न आहे त को थर तरक़ी करे। हुक्मरान सदाईं थर जे माण्हुनि खे लुटियो ऐं फुरियो आहे। हुक्मरान सदाईं थर जो इस्तेहसाल कयो आहे। थर ते हुक्मरान जी तारीख़ जबर जी तारीख़ आहे। सिंध जे हुक्मरान खे मालूम आहे त थर जा माण्हू बुनियादी तौर ते सादा बोझ ऐं सियासी तौर ते सख़्तु मिज़ाज रखण वारा न आहिनि। सिंध जे हुक्मरान खे मालूम हुजे त थर जा माण्हू पंहिंजनि हक़नि जे लाइ एहतिजाज बि करे सघनि था ऐं हुकूमती हलकनि में परेशानी पखेड़े सघनि था त थर जा मसइला हल करणु सिंध सरकार जो पंहिंजो पाण तरजीह बणिजी वेंदो। थर मां हुक्मरान खे को ख़ौफ़ कोन्हे। सिंध सरकार खे महसूसु थिए हा त थर जा माण्हू पंहिंजी सरज़मीन जो इस्तेहसाल करणु न ॾींदा त छा सालनि खां वठी थर जे ख़ूबसूरत पहाड़ कारूंझर जी कटाई थींदी रहे हा। हिन वक़्त बि जेकॾहिं कारूंझर जी कटाई जो कमु बंदि थियो आहे त उनजो सबबु सिंध सरकार न पर अदलिया आहे। जॾहिं सिंध सरकार जो पंहिंजो मुफ़ाद आॾो ईंदो आहे त उहा अदलिया जे आॾो बि रुख जी दीवार बणिजी खड़ी थी वेंदी आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध सरकार जी नज़र में कारूंझर पहाड़ जहिड़ो कुदरत जो हसीन तोहफ़ो डॉक्टर आसिम जेतिरो बि अहम न हो। सिंध सरकार एहतिसाब जे वकड़ में आयल डॉक्टर आसिम जे लाइ केतिरो परेशान हुई, जेतिरो सिंध सरकार डॉक्टर आसिम जे लाइ पतोड़ ईंदी हुई। जेकॾहिं उनजे अधु जेतिरी पतोड़ उहा कारूंझर पहाड़ लाइ करे हा त कारूंझर जी हिफ़ाज़त सदाईं सिंध हुकूमत जे लाइ तारीख़ में तहरीर थी वञे हा। पर सिंध हुकूमत कारूंझर जे लाइ कुझु न कयो। उर्दू ॿोली जो मशहूरु पहाको आहे त काराई में पियल कंगण खे ॾिसण लाइ आईने जी कहिड़ी ज़रूरत। सिंध सरकार जे तरजीहनि में थर जे हुसन जी हिफ़ाज़त हुजे हा त कारूंझर खे बारूद सां टुकड़ा करण वारी कार्रवाई कॾहिं बि थियणु न ॾिनी वञे हा। थर जेकॾहिं दर्दनि जो घर बणियल आहे त उहो कुदरत जो कसूर न पर सिंध सरकार जो जुर्म आहे। सिंध जे वॾे वज़ीर थर खे दुनिया जो हसीन इलाइक़ो कोठियो आहे। उनमें को शक न आहे त वारियासन पटण जो पंहिंजो अलॻि हुसन हूंदो आहे ऐं सावन गाहनि सां झिंझल पहाड़नि जो पंहिंजो अलॻि हुसन हूंदो आहे। पर जहिड़ी तरह शेख अयाज़ लिखियो आहे हर कंहिं साह खे गभे जी ॻोल्हा, ढोह बिना ढोलिया नाहे साञा सूंह जी। थर हसीन आहे, थर घणो हसीन आहे ऐं जेकॾहिं कंहिं थरवासी जे अखियुनि सां ॾिसबो त थर अञा वधीक ख़ूबसूरत नज़र ईंदो। पर सुवाल इहो आहे त थर जा माण्हू ॾींहं जो सिज किरणनि ऐं राति जो चांडोकी जे झिरणनि में चमकंदड़ वारी जे भिटण सां त पेट भरे नथा सघनि। थर में जॾहिं बि को ॿार बीमार थियो आहे त उनजो वॾो कारण माउ जी कमज़ोरी आहे ऐं माउ जी कमज़ोरी जो मतिलबु मुनासिबु खुराक न आहे। थर जे माण्हुनि खे सूंहं खां अॻु में साह जे तहफ़ुज़ लाइ मानी जो गभो घुरिजे। सिंध सरकार पर थर जी मज़लूमे जो राग ॻाईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत वटि बि थर जे लाइ अहिड़ो कुझु न रहियो आहे जंहिं ते शुक्र जा ॿ लफ़्ज़ अदा करे सघिजनि। हुकूमत में अचण खां पोइ थरी माण्हुनि जी मज़लूमियत खे यादि करे वज़ीर अज़म इमरान ख़ान पंहिंजे नाम निहाद सिहत कार्ड जो इफ़्तिताह थर मां कयो, पर उहो ऐलान बि थर जी बुख ऐं ॾुख ते हिकु चिथर सिमा हो। हिकु त सिहत कार्ड सरकार घटि ऐं सरकारी प्रोपेगेंडा वधीक आहे। ॿियो त थर जे माण्हुनि जी बीमारियुनि जो बुनियादी सबबु बुख आहे। हुक्मरान हेठियां हुजनि या हुक्मरान मथियां हुजनि, उन्हनि खे बीमारी जा सबबु ख़तमु करण जी का परेशानी कोन्हे। थर में जेकॾहिं ख़ुशहाली अची वञे त
थर में माण्हू बीमार ई घटि थियनि। उन सूरत में उन्हनि खे दवा दारू जी का ज़रूरत न रहंदी ऐं जेकॾहिं रहंदी त उनजो बंदोबस्तु हूअ पाण करे वठंदा। थर में ख़ुशहाली पंहिंजा पेर कहिड़ी तरह खोड़े सघे थी, उहो कोई अहिड़ो सुवालु कोन्हे जंहिंजो जवाबु न हुजे। थर में ख़ुशहाली जा सभई जवाब थी सघनि था। दुनिया जे हर ऋण पट में तरक़ी जो रस्तो अलॻि रहियो आहे। सिंध जे थर में तरक़ी जो कहिड़ो मॉडल कमु करे सघे थो, उन सिलसिले में अलॻि तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। पर उहो मसइलो सिर्फ़ु तहक़ीक़ सां हल थियण जो न आहे। उनजे लाइ ठोस अमली उपाउ घुरिबल हूंदा ऐं उन कम जी निगरानी लाइ थर जे माण्हुनि खे तयारु कयो वेंदो त उहो कमु थींदो। जेकॾहिं थर जी तरक़ी जो ठीको वरी बि सिंध सरकार पंहिंजे करप्ट कमदारनि खे ॾींदी त थर जे माण्हुनि जे हिसे जी ख़ुशहाली उन्हनि सरकारी ठेकेदारनि जे ख़ानदाननि ऐं घरनि में गुम थी वेंदी। थर सां हिन महिल ताईं उहा बेइंसाफ़ी थींदी रही आहे। थर जा ग़रीब माण्हू वक़्त सां गॾु वधीक ग़रीब ऐं थर जा अमीर माण्हू वक़्त सां गॾु वधीक अमीर थींदा रहिया आहिनि। थर अवामी सतह ते हिकु मज़लूम इलाइक़ो रहियो आहे। उहो ई सबबु आहे त थर में हिन महिल बि ग़रीब माण्हू कर्ज़नि सबबु परेशान थी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणींदा रहिया आहिनि। थर में अमन आहे पर थर में इंसाफ़ न आहे। थर इंसाफ़ खां सवाइ सरज़मीन जो निहायत निहोड़ींदड़ मिसाल आहे। थर जे माण्हुनि खे माल न घुरिजनि, थर जे माण्हुनि खे भलाई जा भाल न घुरिजनि। थर जे माण्हुनि खे जेकॾहिं कुझु घुरिजे त इंसाफ़ घुरिजे। थर जा माण्हू सादगी वारी ज़िंदगी जा आदी आहिनि। उन्हनि जो खाधो, उन्हनि जो पातो ऐं उन्हनि जा घर सादा थियनि था। पीपल्स पार्टी हिन महिल बि अटे लटे अॼे जा नारा त हणंदी रही आहे, पर हुन थर जे ग़रीब माण्हुनि लाइ उन सिलसिले में कुझु बि न कयो आहे। जॾहिं थर जे माण्हुनि जूं के वॾियूं फरमाइशूं बि न आहिनि। साॻी तरह सां इंसाफ़ जे नाले में मुल्क जे मथां हुकूमत कंदड़ इमरान ख़ान बि थर जे अवाम खे नाले मात्र इंसाफ़ बि न ॾिनो आहे। थर सदियुनि जी सफ़र सबबु थकल सरज़मीन आहे। हुनखे कंहिं बि दौर में थक लाहिण जो मौक़ो न मिलियो आहे। आख़िर उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं थर पंहिंजे लियारनि वांगुरु मुरकंदो। उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जॾहिं थर पंहिंजा सदियुनि जा थक लाहिण लाइ कारूं झर जे पाछे हेठि पुरसकून निंड कंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं नामियारे लेखक एजाज़ मगी जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान हो थर में कहिड़ा थाक थकण जा। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था सारी सब जमार पोहितरन जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब सिंध जी शागिर्द तहरीक जा। ऐं असीं अॼु अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी 5वीं किस्त। आख़िर कुझु अरसे खां पोइ हमरा पंफलेट वारा छुटी आया ऐं ईअं तहरीक तमामु थधी ॾिसण में अचणु लॻी। पर उहा त उभार जी झलक हुई, अञा पंध त परे हो। उहा तहरीक पोइ कीअं वधी वेझी, उनखां पोइ कीअं अहमद ख़ान जमाली, इक़बाल तरीन, इमदाद ओढो, नज़ीर अब्बासी, शाह मुहम्मद शाह ऐं ॿिया नौजवान अॻवान पैदा कया। कीअं मसूद नूरानी यूनिवर्सिटी जे जनरल बॉडी जी मीटिंग में असां लाइ चवंदो हो त उहे वन यूनिट जो सियासी मसइलो खणी था अचनि ऐं पोइ किन इजलासनि में असांखे ख़िराज अक़ीदत पेश कंदो हो। ऐं कंहिं काफ़ी शागिर्द अॻवाननि माफ़ीनामा लिखिया ऐं असांजे हमराहनि पुलिस जे अज़ाबनि ऐं क़ैदनि अॻियां बि माफ़ीनामा लिखण खां इनकार कयो। उहो काफ़ी डिघो दास्तान आहे जेको ज़िंदगी रही त ज़रूरु लिखिबो, पर आउं हिते कुझु अहम वाक़िया नमूने तौरु ॾियण जी कोशिशि कंदुसि। उहा तहरीक रोज़ बरोज़ वधंदी वञे, चइनि छहनि अॻवाननि जे वेहण या रुकजण सां ख़तमु न थींदी। उहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो शागिर्द हाणे सॼे मुल्क जे ॿियनि पीढ़ियल क़ौमनि ऐं पढ़ियल तबिक़नि जी तहरीक, उन्हनि जी अहमियत ऐं ताउन जी अहमियत सम्झी रहिया आहिनि ऐं उहे क़ौमी मसइलनि सां गॾु फ़ौजनि खां ज़मीनूं वापसि वठणु, ॿियनि सूबनि जा मुलाज़िम वापसि मोकिलणु वग़ैरह जा मुतालबा बि खणनि था। उहा तहरीक वधंदी रहंदी, पर तेसीं कामयाबु न थींदी जेसीं शागिर्दनि हारियुनि ऐं मज़दूरनि खे सुजाॻ करे पाण सां न खंयो आहे। बहरहाल
4 मार्च खां पोइ 1967 जे विच धारे हैदराबाद में हिकु ॿी बि शागिर्द जमायत ठही, जंहिंजे ठाहिण में मसूद नूरानी ऐं यूसुफ लेगारी पेश हुआ। उहा हुई सिंध स्टूडेंट्स कल्चर ऑर्गेनाइज़ेशन। उन वक़्तु बज़ाहिर हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन ऐं सिंध स्टूडेंट्स कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन जो फ़र्क़ु लीडरनि जा ज़ाती इख़्तिलाफ़ या सिस्को जो रुॻो पुराणनि सिंधियुनि खे मेंबर करणु ऐं हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जो प्रोग्राम सां मुतफ़िक़ थींदड़ हर शागिर्द मेंबर थी सघियो थे। पर असल में उन्हनि इख़्तिलाफ़नि जूं पाड़ूं ऊनियूं हुयूं। उहे पोरे तबिके या फ़ौरू तबिके जी नुमाइंदगी जदोजहद में उन जे तरीक़ेकार ऐं निकिरंदड़ नतीजनि जा इख़्तिलाफ़ हुआ, जेके जीअं पोइ तीअं वधीक वाज़ह थींदा विया। ज़ाहिर आहे त सिंध रुॻो कंहिं जबल या नदी जो नालो कोन्हे, जेतोणीकि उहे बि सिंध जो अहम जुज़ आहिनि। बुनियादी जुज़ सिंध जो 1.25 करोड़ अवाम आहे, जंहिंजा क़ौमी हक़ ऐं इलाइक़ाई मुफ़ाद त गॾियल आहिनि। उन लाइ त गरियल जदोजहदी कबी आहे या करणी पवंदी, पर उन्हनि में कुझु तबिकनि जा मुफ़ाद पाण में टकराईंदड़ बि आहिनि। हिक जो फ़ाइदो ॿिए जो लाज़मी नुक़सानु आहे। जीअं त हारी ऐं ज़मींदार, मज़दूर ऐं सरमाएदार, असांखे बि उन्हनि मां कंहिं न कंहिं तबिके सां पंहिंजे पाण खे वाबिस्ता करिणो ई पवंदो आहे। पोइ त तबिके सां या फ़ौरू तबिके सां थी सघे थो त उन्हनि तबिकनि जे पाण में आख़िरी फ़ैसिला कुन लड़ाई क़ौमी हक़नि खां पोइ थिए, पर निढियूं निढियूं लड़ायूं ऐं इख़्तिलाफ़ हर वक़्तु ऐं हर मैदान ते जारी रहनि था। पोइ उहे जलसनि जुलूसनि जी सूरत में हुजनि या हड़ताल जी सूरत में या कमु करण जे तरीक़े ऐं ढंग में हुजनि। बेगर बेदख़ली काठ में विझराइण जी सूरत में हुजनि या पराए पोहरे मां मज़ा माण जी शक्ल में। जेको चवे थो त मां गैर जानबदार आहियां, उहो असल में उन्ही जो साणी आहे, जेको हींअर ॾाढो ई हाकिम तबिको आहे। जेके चवनि था त हारणे मज़दूरनि जा मुतालबा या शिकायतूं बयानु करणु क़ौमी तहरीक में फोट विझणु आहे, उहे ज़मींदारनि या सरमाएदारनि खे कॾहिं न चवंदा आहिनि त अमी फुरण लुटणु छॾे ॾियो, जो क़ौमी तहरीक में फोट थी पवे। उन्हनि जी ख़ामोशी जी तलक़ीन रुॻो पूरी तरह उन्हनि जे नुमाइंदनि लाइ हूंदी आहे। मार्च में जॾहिं असीं जेल खां निकितासीं, तॾहिं ई हुकूमत खे इहा ॼाण पई त आउं सचल कॉलेज जो शागिर्द आहियां। कुझु ॾींहंनि खां पोइ इम्तिहान थियो, पास थियसि, पर ख़बर पई त यूनिवर्सिटी में मुंहिंजी दाख़िला ते बंदिश विधी वई आहे। मूं माठ मीठ में मोहम्मद जाम जे नाले सां फारम भरियो, छाकाणि त अॻे बि स्कूल ऐं कॉलेज में उहो ई नालो दाख़िल हो। यूनिवर्सिटी जी दाख़िला वारी ब्रांच में कुझु दोस्तनि कुर्ब कयो। डिपार्टमेंट में हमरा शक्ल सां न सुञाणंदा हुआ, सो दाख़िला ॾेई छॾियाऊं। ॿिए ॾींहुं क्लास में कश्मीर ते बहस हलियो त ज़ाहिर आहे त मूं उन ते उहो मौक़िफ़ वरितो त कश्मीरियुनि खे हक़ ख़ुदि इरादियत ऐं असांजे मुल्क जे उन खां लाताल्की, छाकाणि त हूअ पाण क़ौमी हक़ दॿाए वेठो, जेको ॿियनि सभिनी जे मौक़िफ़ खां अनोखो हो। उन ते डॉक्टर साहिबु पुछो, तुंहिंजो नालो? ॼाम साकी। मूं जवाबु ॾिनो, पर तोखे दाख़िला कंहिं ॾिनी? तोखे त, ऐं शायदि तूं उहो साॻियो ट्रबल क्रिएट कंदड़ शागिर्द आहीं। मूं चयो, साईं ॿी त मूंखे ख़बर कान्हे, दाख़िला तव्हां ॾिनी आहे। पोइ जॾहिं ख़बर पियसि तॾहिं ॿई हथ मथे ते ॾेई वेही रहियो। पर मरहूम ॾाढो बासूल माण्हू हो। वाइस चांसलर चयसि त हिन खे कढ त चयाईं। हिकु दफ़ो शोबे में दाख़िल थी वियो। हाणे हू मुंहिंजो शागिर्द आहे। हू होशियारु ऐं घटि में घटि क्लास में फर्माबरदार शागिर्द आहे। उन करे मुंहिंजो ज़मीर उहो कॾहिं बि गवारा न कंदो। वीसी ज़ोर भरियसि त चिटो जवाबु ॾिनाई। चयाऊं, पुलिस वारो न पर उस्तादु आहियां। कुझु ॾींहंनि खां पोइ यूनिवर्सिटी में चूंडूं थियूं, जिन में आउं जनरल सेक्रेटरी लाइ, यूसुफ टालपुर सदर लाइ बीठासीं। यूसुफ इलेक्शन खटी। असां वसीलनि जी तंगी सबबि 11 वोटनि तां चूंड हाराई, जेतोणीकि यूसुफ मिर्ज़ा, जेको सेक्रेटरीशिप लाइ ॿियो उमेदवार हो, त पोणा 200 वोट ख़राबु कया। सिंध यूनिवर्सिटी में उहा पहिरीं इलेक्शन हुई जेका प्रोग्राम जी बुनियाद ते विढ़ी वई। साईं पाणी ॾोकड़ गॾु करे कार्ड वग़ैरह छपाया। मूं टको बि ख़र्च न कयो। हिकु रक्षा ड्राइवर दोस्त नूरमंद बलोच पंहिंजी रक्षा उन ॾींहुं असांजे हवाले कई, जेका उन वक़्तु असां वटि अकेली सवारी हुई। बहरहाल उन इलेक्शन उहो जज़्बो पैदा कयो, जंहिं अॻिते हली तहरीक में काफ़ी हथी ॾिनी। 67 जे विच खां वठी 1968 जे विच दौर ताईं
असां ॿिनि शागिर्दनि गिरोहनि में बज़ाहिर रुगो उहो फ़र्क़ु ॾिसण में ईंदो हो जो असीं वन यूनिट जो मसइलो खणंदा हुआसीं ऐं ॿिया न खणंदा हुआ, पर उहो त रुगो ज़ाहिरी फ़र्क़ु हो। हक़ीक़त में उहो सिंध जे मथे ऐं फोरू तबक़नि ऐं उन्हनि जे नुमाइंदनि जी बुज़दली ऐं पोहरियतनि ऐं उन्हनि जे नुमाइंदनि जी बहादुरी जो फ़र्क़ु हो। उहो फ़र्क़ु अॼु बि हिन सूरत में क़ाइमु आहे जो उहा सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन ई आहे, जा फ़ौजनि जे कब्ज़े हेठि आयल ज़मीन ऐं ॿियनि सूबनि जी सरकारी मुलाज़िमनि जी वापसी जा मुतालबा पधरे पट करे थी ऐं जदोजहद जे तरीक़ेकार में बि हारियुनि ऐं मज़दूरनि खे न सिर्फ़ु साण खणी जदोजहद करण ते यकीन रखे थी, बल्कि उन्हनि खे मुनज़िम करण में पिणु हथी ॾिए थी। बाक़ी फेडरेशनूं या त खणनि नथियूं या दॿियल लफ़्ज़नि में ज़िक्र करे जिंद छॾाइनि थियूं। उन दौर में यूनिवर्सिटी में जेके बि जनरल बॉडी जूं मीटिंगूं आम इजलास थींदियूं हुयूं, उन्हनि में असां वन यूनिट जे मसइले ते बि ॻाल्हाईंदा हुआसीं त ॿिया हमरा ख़ुसूसन मसूद नूरानी हर तक़रीर में उहो ज़रूरु चवंदो हो त के हमरा सियासी मसइला खणी अचनि था जिन मां असांजो को बि तालुक़ु त कोन्हे, होशियारु रहो। या चवंदो हो कि हमरा वन यूनिट जो मसइलो खणी था अचनि, जेको नैप जो मसइलो आहे असांखे उन खां पासो करणु घुरिजे। बदकिस्मती या ख़ुशकिस्मती सां उन वक़्त ताईं नैब खां सवाइ ॿियूं सभु जमायतूं ऐं गिरोह वन यूनिट जा हामी हुआ। उन विच में असीं वन यूनिट जे ख़िलाफ़ु कॾहिं क़ानूनी त कॾहिं ग़ैर क़ानूनी पंफलेट कढंदा हुआसीं। मज़दूरनि जे जलसे में वञी वन यूनिट जे ख़िलाफ़ु नारा हणंदा हुआसीं त कॾहिं अदीबनि जे कचहरियुनि में ऐं शागिर्दनि जे गॾिजाणियुनि में हरू भरू बहस कंदा हुआसीं ऐं कॾहिं कॾहिं ॻोठनि ॾे हलिया वेंदा हुआसीं। उन विच में 4 मार्च 1968 आई। 4 मार्च वारे वाक़े खे साल थियो हो। यूनिवर्सिटी जी बहार जी मुकल करे बंदि हुई। आउं यूसुफ टालपुर यूसुफ लेगारी तोड़े मसूद नूरानी सां मिलियसि त 4 मार्च जो ॾींहुं एहतिजाज जो ॾींहुं करे मल्हायूं, पर सभु लवाए विया। कंहिं चयो छॾ यार छा कंदे, कंहिं चयो त यूनिवर्सिटी बंदि आहे, उन करे सुठो न मल्हाए सघिबो, हरू भरू लाइ ख़राबु थींदी। मूं चयो त उन यादि ऐं तसलसल खे बरक़रार रखणु ज़रूरी आहे, सो तव्हां न मल्हायो, असीं मल्हाईंदासीं। पोइ कुझु तख़्ता, प्ले कार्ड ऐं कुझु परदा बैनर ठाहे असां ख़ामोश मुज़ाहिरो कयो, बल्कि जुलूस कढियो जेको यूनिवर्सिटी खां थींदो, रिसाला रोड खां तिलक चाढ़ी वटां थींदो, वरी यूनिवर्सिटी में अची ख़तमु थियो। हिन जुलूस में असां कुल 22 ॼणा हुआसीं, जिन में मुनीर अहमद, मीर थेबो, अली अकबर बिरोही, हिदायत, फिदा हुसैन, रिहान ऐं कुझु ॿिया दोस्त शामिलु हुआसीं, जिन जा नाला हिन वक़्तु यादि न अथमि। ऐं मुतालबनि ते मुश्तमिल हिकु पंफलेट बि विरहायो जो रुगो प्रेस लाइन न हुअण सबबि हरू भरू ग़ैर क़ानूनी थी वियो। ॿिए ॾींहुं आउं ॻोठु हलियो वियुसि जो मुंहिंजी शादी थियणी हुई। पुठियां फेडरेशन जे कारकुननि मज़दूरनि सां गॾिजी अमरीकी सफ़ीर बेंजमन ओहलट खे नाज़ो करण में हिसो वरितो, जंहिंमें अरबन ऐं वियतनाम जी अवाम जी हिमायत में नारा हंया विया। अमरीकी सफ़ीर पोइ हिकु बयान में चयो, उहो त मूं ॿुधो हो त हैदराबाद गरम शहरु आहे, पर ख़बर पियमि त गरम तरीन शहरनि मां आहे। उन में नदीम, हिदायत, शमीम ऐं इनायत गिरफ़्तार थिया, जेके पोइ ॿियनि शहरनि में ताव फैलजण करे 3 ॾींहं ज़मानत ते आज़ादु कया विया। बाक़ी सरकार उहो सो कुर्ब ज़रूरु कयो जो मुंहिंजो नालो बि केस में शामिलु करे छॾियो। मार्च जे आख़िरी हफ़्ते में हिकु पंफलेट निकितो जंहिंजो उनवान हो GA सिंध। उहो पंफलेट सरवर शाह कढियो ऐं काज़ी ख़ादम जी हैदराबाद प्रिंटिंग प्रेस मां छपियो हो। हिन में वज़ीरनि खे कचूं गारियूं लिखियलु हुयूं। उन पंफलेट ते सरकार खे सख़्तु बाह हुई। मथां वरी हिकु दोस्त ग़ुलाम नबी मगसी खे हिकु साइकिलो स्टाइल थियल पंफलेट सुमेत CID वारनि पकड़े विधो, जेको हू न रुगो ऑफिस सां साइकिलो स्टाइल करियो पिया आयो, पर सादगी ऐं नातजर्बेकारी सबबि उनखे खुलियो खुलायो विरहाईंदो CID ऑफिस राणी बाग वटां अची लंघियो। उते उनखे CID पकड़े वरितो। हिन मिसकिन खे मार कढियाऊं त हुन ज़फ़र हुजण जो नालो ॿुधायो जो साणस शामिलु हो। ज़फ़र जे लाइ संस क्वार्टर ते छापो हयाऊं त उतां वरी अला बख़्श उजण ऐं अली मोहम्मद उजण खे बि वठी आया। काज़ी ख़ादम ऐं संस वालिद मोहम्मद लाइक़ जा वारट कढियाऊं। ज़फ़र हुजण खे मार कढियाऊं त हुन ॿुधायो त हिन कम में उन वक़्त जो हैदराबाद स्टूडेंट फेडरेशन जो सदर हिदायत हुसैन ऐं सेक्रेटरी जाम साकी बि शामिलु आहिनि। असीं पोइ त हुकूमत खे मौक़ो मिली वियो, सो खणी बग़ावत जो केस ठाहियाऊं
काज़ी ख़ादम काज़ी मोहम्मद लाइक़ हिदायत आऊं रूपोश थी वियासीं त पुलिस अची ज़फ़र ग़ुलाम नबी काज़ी ख़ादम जिन जे एवज़ में पकड़ियल बशीर कुरैशी मंज़ूर कुरैशी ऐं मीर थेबे जे एवज़ में पकड़ियल निढे भाणस सरदार थेबे ते नज़लू किरायो। हमराहनि खे अज़ाब ॾियण लॻा त कुझु उन्हनि तां पुलिस जो अज़ाब घटाइण ख़ातिर ऐं कुझु वरी पंहिंजो पाण खे आज़माइण लाइ त सरकारी अज़ाब सहण जी ताक़त आहे या न, सो आउं वञी गिरफ़्तार थियसि। हिन दफ़े असीं 4.5 महीना खनि जेल में रहियासीं। ठीकु हाई कोर्ट मां ज़मानत ते निकितासीं। हिन केस माहौल ठाहिण में असांखे वॾी मदद ॾिनी। उनखां सवाइ गुज़िरियल तहरीक जे तजुर्बे ऐं मुख़्तलिफ़ वाक़िअनि जे रोनमा थियण शऊर बख़्शण में हथी ॾिनी, जो हर शागिर्द उहो महसूसु करणु लॻो हो त बुनियादी मसइलो वन यूनिट खे टोड़ाइण ऐं क़ौमी हक़ वठणु आहे। जेल मां ॿाहिरि निकिरण खां पोइ जेके हमराह यूनिवर्सिटी मां बसूं भरे इस्तक़बाल लाइ आया हुआ, उन्हनि बि नारनि जा सुहिणा जवाब ॾिना। वरी यूनिवर्सिटी में वञी जेका जनरल बॉडी मीटिंग कईसीं, उन में बि खुलियल तौरु वन यूनिट जे ख़िलाफ़ ॻाल्हायोसीं। उहो पहिरियों जलसो हो जंहिंमें कंहिंखे बि वन यूनिट वारे मसइले खणण ते एतिराज़ जी जुरत कान थी। उहो माहौल न रुॻो केस ऐं असां वारी जेल करे ठहियो, पर पुठियां असांजी आज़ादी लाइ जेका हलचल हली, उन पिणु वॾो किरदारु अदा कयो। उन में अली अकबर बिरोही, अली अहमद डूगर, इक़बाल मेमण, नदीम, ग़ुलाम मोहम्मद मलकाणी, कमर मेमण, एजाज़ कुरैशी, मसूद पीरज़ादे ऐं ॿियनि दोस्तनि काफ़ी कमु कयो। सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो क़याम। जेल मां ॿाहिरि निकितासीं त मूं हिकु दौरो कयो, जंहिंमें हाला, नवाब शाह, दादू सकर ऐं कुझु ॿियनि शहरनि मां घुमी आयसि ऐं दौरे जे बारे में यारनि दोस्तनि सां सलाह मशवरो कयुमि ऐं हिन नतीजे ते पहुतासीं त काफ़ी शहरनि में हमख़्याल शागिर्द जमायतूं मौजूदु आहिनि ऐं हाणे सॼी सिंध जी शागिर्द जमायत ठाहिजे। कल्चरल ऑर्गेनाइज़ेशन वांगुरु नाले जे त अॻे बि ठाहे थे सघियासीं, पर इंतज़ारु हिन ॻाल्हि जो रहियो त हक़ीक़ी जमायत ठाहिजे। सो वक़्तु अची वियो हो। उन्हनि ॾींहंनि में पहिरीं त हिकु मुज़ाकिरो क़ौमी ज़ुबान करायोसीं, जंहिंमें शेख अब्दुल मजीद सिंधी, डॉक्टर एज़ाज़ नज़ीर, हफ़ीज़ कुरैशी ऐं रसूल बख्श पली जे फ़तहुल्लाह उस्मानी, सैयद रशीद अहमद, इब्न हयात पहवर ऐं मुनीर अहमद, कुझु ॿियनि दोस्तनि, बुज़ुर्गनि ऐं कारकुननि तक़रीरूं कयूं ऐं उन्हनि सुठो तासिरु ॾिनो। उन में असां इहो वाज़ह ऐलान कयो त सिंधी, बलोची, पश्तो, बंगाली ऐं पंजाबी क़ौमी ज़ुबानूं आहिनि, छाकाणि त उहे क़ौमनि जूं ज़ुबानूं आहिनि। उन करे असांजो मुतालबो क़ौमी ज़ुबानूं बणाइण न, पर मञाइण जो आहे। उनखां कुझु ॾींहं अॻु या कुझु ॾींहं पोइ सखर में नबी बख्श खोसे ऐं पारस इरशाद जिन, अयाज़, तनवीर, रशीद भट्टी, फ़ताह ऐं ॿियनि दोस्तनि जी मदद सां सिंधी शाम मल्हाई। उहो पंहिंजे नोयत जो हिकु सुठो प्रोग्राम हो। अहिड़ी तरह जे प्रोग्रामनि ऐं गॾियल नमूने कमु करण सां हिकु यकजहती ऐं इतिहाद जो मुकमिल तरह सां ग्राउंड ठही वियो, जंहिं बाद साईं जी सलाह सां मूं उन छिड़ विछड़ ताक़त खे मुनज़म करण लाइ आख़िरी तयारी तौरु दौरो शुरू कयो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं पोहरियत अॻवान जाम साकी जे किताब सिंध जी शागिर्द तहरीक जी 5वीं क़िस्त। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था जग मशहूर किताब सिंधू जूं सल्तनतूं जा। हीअ किताब नामियारी लेखका इलाइस अलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। हीअ किताब जेको सिंधू जी कहाणी ते मुश्तमिल आहे। सिंधू जे किनारे ते आबाद तहज़ीबनि जो हिन किताब में पिणु ज़िक्र मिले थो। हीअ किताब असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं क़िस्तवार। अॼु असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब जी 63 क़िस्त। आऊं जॾहिं धा में पहुतसि त ज़ोरदार बरसाति पई रही हुई। हिकु महिमान खाने में मूं जॾहिं पनाह वरिती त उन वक़्तु छित टिमी रही हुई। उहा जाइ जबल जी चोटी ते ॻोठ जे बिल्कुलु विच में हुई ऐं दरी मां सिंधू नदी जो निज़ारो ॾाढो दिलकश हो। 1980 जी आख़िर धारे दर्द कल्चर बाबति पढ़ंदड़ रोहत वोहरा मूंखे ॿुधायो त हीउ कुटुंब तमामु क़दीम आहे ऐं हिननि में अॼु बि हिकु ज़ाल घणा मुड़ुस रखण जो रिवाजु आहे। दर्द कबीले में अॼु बि शादी कबीले अंदरि कई वेंदी आहे। वोहरा जो चवणु आहे त हिननि कबीलनि में
हिक वक़्तु हिकु औरत घणा मुड़ुस, हिकु ज़ाल ऐं हिकु मुड़ुस ऐं हिकु मुड़ुस ऐं घणियूं ज़ालूं रखण जा सिस्टम हली रहिया आहिनि ऐं हर कंहिंखे जिनसी लाॻापे जी इजाज़त हूंदी आहे। ॿ भेनरूं ॿिनि भाइरनि सां बि परिणिजी सघजनि थियूं ऐं पीउ ऐं पुटु गॾिजी हिकु ज़ाल बि रखी सघनि था। उन करे हिते ज़ात जो रिवाज न आहे। रत जो रिश्तो न हुजण बावजूदि जेको ॼण घर में रहे थो सो उन घर जो फ़र्द लिखियो वञे थो। लद्दाख में अॼु बि उहो रिवाज आहे त जंहिंखे बि पुट जो औलाद न आहे सो नाठी खे घर में रखी पंहिंजो कुटुंब अॻिते वधाए सघे थो। जेसिताईं स्याह ऐं इंसानी नस्ल जे इल्म जा माहिर दर्द कबीले जो तुख़म रेज़ी वारो नाच ॾिसण लाइ न आया हुआ, तेसिताईं संदन जिनसी मेलाप जो अंदाज़ ढंग भरियो न हो। जशन जे मौक़े ते गीत ॻाइण दौरान मर्द ऐं औरतूं हिक ॿिए सां इंतिहाई फैश भोग चर्चा बि कंदा हुआ। फ़िराक पेज़ल जेको लॻभॻि 100 साल अॻु हिते आयो हो, हुन केतिरा ई दर्द कबीले जा माण्हू ईसाई बि बणाया हुआ ऐं हुन दर्द कबीले जे गीतनि जो अंग्रेज़ी में तर्जुमो बि कयो हो। हुन तर्जुमे दौरान दर्द कबीले जे बेबाक जिनसी गीतनि जो मफ़हूम ई बदिलाए छॾियो हो। उन्हनि गीतनि खे हूअ भॼन चवंदा हुआ। मिसाल तौरु अच त जिनसी मेल करियूं खे हुन अच त प्यार करियूं लिखियो हो। हुननि जे गीतनि में बयानु थियल समूरी बेबाकी ऐं जिनसी तलब ख़तमु करे छॾी हुआ। उहो ई सबबु हो जो खांइस 80 साल पोइ ईंदड़ रोहत वोहरा खे दर्द कबीले वारनि कंहिं बि भॼन जो मतिलबु ॿुधाइण खां इनकार करे छॾियो हो। जेकॾहिं फ़िराक ग़लति कयो त दुरुस्त वोहरा बि न कयो हो, छाकाणि त हुनखे समूरा नस्ली तफ़सील तालीमी आदाब अंदरि रही बयानु करणा पिया हुआ ऐं उन सां सॼो मफ़हूम ई बदिलजी वियो हो। हुन ॿुधायो त जशन दौरान नाच थींदो हो ऐं जिनसी मिलाप जो अंदाज़ बि इंतिहाई मकरूह क़िस्म जो हूंदो हो ऐं मसइलो उहो हो त उन सॼे अमल खे असल हालत में कीअं लिखी सघिजे थो। बहरहाल उहे ॻाल्हियूं आम थियूं त भारतीय परॾेही शाह दर्द कबीले जो अहिड़ो मकरूह फ़ेल ॾिसण लाइ ईंदा हुआ ऐं आहिस्ते आहिस्ते हुननि उहो जशन मुनक़िद करणु बंदि करे छॾियो। उहो जशन पोइ अहिड़े हंधि थियण लॻो जिते रुॻो कबीले जा माण्हू हूंदा हुआ। जिनस मुतालिक़ गीतनि सां गॾु हू शिकार ऐं चौपाए माल बाबति क़सीदा बि बयानु कंदा हुआ। गीतनि में ओलह खां ॾेह त्यागण जो बि ज़िक्र हूंदो हो ऐं इर्तिका बाबति गीत बि हूंदा हुआ। जिन मुताबिक़ धरतीअ पाणी मां जनमु वरितो हो। महिमान खाने खे दर्द कबीले वारा बांग बांग चवंदा हुआ ऐं जिते आऊं तरसियल हुयसि उन बांग बांग जे मेज़बान खे जॾहिं मूं उहे गीत ॿुधाइण लाइ चयो त हूअ मूंखे पाण सां गॾु वठी निकितो। छितियुनि ऐं दीवारुनि तां हलंदा, छणी पियल मेवा मेड़ींदा खाईंदा असीं अॻिते वधियासीं। हिकु ॿुध ख़ानकाह खां पोइ हिकु पुराणो क़िलो आयो जंहिंमें सूफ़नि जा वण घाटे झंग जी शक्ल में मौजूदु हुआ। असीं उन क़िले जे कमज़ोर दीवारनि ते जीअं ई चढ़ियासीं त साम्हूं दरिया हो ऐं सिंधू नदी पूरे आब ऐं ताब सां वही रही हुई। परे दरिया जे कफ ते हिकु जोड़ो सूफ़ जे वण जी छांव में वेठो हो। मर्द खे रिढ़ जी खल जो डिघो कोट पियल हो ऐं औरत खे टोपी पातल हुई जंहिंमें तमामु घणा गुल लॻल हुआ जेके औरत जे ॻाइण ते लुड़ी रहिया हुआ। उहा औरत पाणी मुंहिंजे लाइ गीत ॻाइण ते राज़ी थी वई। हू हिकु पोढ़ी औरत जे सुर में ॻाइण लॻी। उहा असांजी बिरोगस्काट ज़ुबान आहे ऐं उन गीत जे आख़िर में मर्द गुल बाबति पुछंदो आहे। मूं ॻोठ खां थोरो मथे जबल में अजीब क़िस्म जा पथर लॻल ॾिठा हुआ ऐं मूं उन्हनि बाबति ॻोठ जे 3 पोढ़नि माण्हुनि खां पुछो त उहे संदन नस्ली निशान आहिनि या बल्तिस्तान वांगुरु रूहनि खां महफ़ूज़ रहण लाइ लॻाया विया आहिनि, पर हू कुझु ॿुधाइण खां लवाइण लॻा। मूंखे जबलनि ते मौजूदु सिर जे तमामु घणनि चिटनि बाबति ॼाण जी बि ॾाढी उणतुण हुई। मुंहिंजे बांग बांग जे मालिक चयो उहे इलेप्रो जा ठहियल आहिनि, यानी परियुनि जा ठहियल आहिनि। उहे परियूं जेकॾहिं तव्हांखे राह जो मिली पवनि त तव्हांजो समूरियूं दिली ख़्वाहिशूं पूरियूं करे छॾनि, यानी पैसनि जी ख़्वाहिश आहे त पैसा, पुट जी ख़्वाहिश आहे त पुटु मिलणु यकीनी आहे। जॾहिं माइकल पीज़न ज़ांस्कज़र वादीअ में दर्द कबीले जा ॻोठ ॾिसणु आयो हो जेके दूर उतर तरफ़ दरिया जे किनारे सां हुआ त ॻोठाणनि खेसि ॿुधायो हो त संदन अबा ॾाॾा हिकु भेरो गॾिजी सिर जे वलरनि जो पीछो कंदा हुआ जेके गाह सां भरियल जबलनि ते जाम हूंदा हुआ ऐं उन्हारे में हू एतिरो शिकार करे वठंदा हुआ जो सॼो सियारो आराम सां गुज़री वेंदो हो। शिकार कयल सिर सर्दी ताईं महफ़ूज़ रखण लाइ हूअ ॼमियल दरिया ऐं गार इस्तेमालु कंदा हुआ।
हुननि ॿुधायो त हू सिर जो शिकार सदन पीछो करे कंदा आहिनि। खेनि डोड़ाए हिकु चोटी ते सुढ़ो करे शिकार कयो वेंदो आहे। सॼी दुनिया में शिकार जो उहो सभ खां क़दीम तरीक़ो आहे। जॾहिं अञा तीर ऐं ॾाफा ईजाद न थिया हुआ त ईअं शिकार कयो वेंदो हो। अॼु बि सिर जे हर शिकार खां पोइ हुनजे मालिक देवी खे राज़ी रखण लाइ आंडा गुजूं ऐं सिंह भेटा तौरु ॾिना वेंदा आहिनि ऐं उनखां सवाइ मारियल हर सिर जी तस्वीर टुकरी ते उकरी वेंदी आहे। अहिड़ी तरह हर शिकार कयल सिर जो यादगार मौजूदु आहे ऐं अहिड़ियूं केतिरियूं तस्वीरूं सिंधु नदी किनारे मौजूदु आहिनि। लद्दाख जे दर्द क़बीले जा अक्सर माण्हू मज़हब मटाए ॿुध बणिजी विया, पर हुननि सिर जो एतिराम ऐं देवियुनि जी पूॼा जारी रखी। अहिड़ी तरह लद्दाख वासियुनि जो ॿुध धर्म ॿियनि हिंदुनि खां कते मुख़्तलिफ़ ऐं अनोखो आहे। सदन अक़ीदो आहे त गौतम ॿुध बि हिकु जनम में सिर हो ऐं तिब्बत जी सरहद लॻ हिकु ख़ानकाह ते सिर जा मुख़्तस सिंह बि लॻल आहिनि। इल्ची खां हेठि दरिया जे किनारे लद्दाख जूं सभ खां ख़ूबसूरत ऐं रंग रोगन थियल ख़ानकाहूं आहिनि ऐं उन्हनि में सिर खे ॿुझी शिकल जो ॾेखारियो वियो आहे। हितां पथर जे दौर जा औज़ार बि हथ आया आहिनि ऐं उन मां ख़बर पवे थी त उहा जाइ सदियुनि खां रहण लाइ अहमियत वारी रही आहे। लद्दाख में जबलनि ऐं गारनि में हज़ारे नक्श मौजूदु आहिनि, पर उन्हनि मां रुॻो आङुरियुनि ते ॻणण जेतिरा तालीमी ऐं तहक़ीक़ी किताबनि में जाइ माणे सघिया आहिनि। ऐं लद्दाखी न हुजण बावजूदि आउं उहो सोचण ते मजबूर आहियां त उहा हिते जी क़दीम तारीख़ सां वॾी ज़्यादती आहे। गुज़िरियल 12 सालनि दौरान हिते आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया को बि कमु न कयो आहे, पर हिते जेका बि ॻोल्हा थी आहे सा रुॻो ॿिनि नातजुर्बेकार माण्हुनि जी महिनत जो नतीजो आहे। उन्हनि मां हिकु ताशी लद्दावा हिकु मक़ामी माण्हू आहे ऐं ॿियो SD हसवाल आहे, जेको हिकु पुलिस एहलकार आहे जंहिंखे जम्मू मां बदिली करे हिते मुक़ररु कयो वियो आहे। हाणे उहो पुलिस एहलकार बदिली थी चुको ऐं ताशी अकेले सिर जाखोड़ में मसरूफ़ आहे। हिन कारगिल खां लया ताईं वेंदे तिब्बत जी सरहद ताईं मूंखे संदन दरियाफ़्त कयल मुख़्तलिफ़ नक्श ॾेखारिया। ताशी सां मुंहिंजी मुलाक़ात कारगिल में थी हुई। हिते हू लेक्चरार जी हैसियत में कमु करे थो। ताशी मूंखे संस ताज़ो दरियाफ़्त कयल हिकु चिटसाली ॾेखारण लाइ बि वठी वियो, जेका इंतिहाई ख़तरनाक शिया इलाइक़े में आहे। उहा हिकु वॾी पॉलिश थियल टुकरी ते आहे जंहिंमें सराह शिकारियुनि जा नक्श उकरियल आहिनि ऐं उन्हनि जे विच में जदीद उर्दू लिखत बि मौजूदु आहे। उहा जबलनि जे विच में हिकु गहरे रंग वारी हिकु टुकरी आहे जेका ॿाहिरां नज़र नथी अचे ऐं उन ते हथ जो निशान बि मौजूदु आहे। आउं ईंदड़ हिकु महीने ताईं दरिया जे किनारे मौजूदु हथ जा उहे निशान ॾिसंदी ऐं सोचींदी रहियसि। उहे निशान ॾाढी ख़ूबसूरती सां रंग थियल बि आहिनि ऐं ॾाढा क़दीम बि आहिनि। हर नक्श में हथ जी बनावट लॻभॻि हिकु जहिड़ी आहे। कराई सनड़ी हथ जी तरी इंतिहाई मुतनासिब ऐं आङुरियूं उभरियूं पर गॾियल आहिनि। हथ जा उहे निशान बिल्कुलु अहिड़ा आहिनि जहिड़ा स्पेन ऐं फ्रांस मां मिलिया हुआ। हिकु ॿी ॻाल्हि बि सोचणु जहिड़ी आहे त गॾियल आङुरियुनि वारो हथ ठाहिणु वधीक आसान आहे, जॾहिं त पखिड़ियल आङुरियुनि वारो हथ ठाहिण लाइ वधीक तजुर्बे ऐं महारत जी ज़रूरत हूंदी आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में अहिड़नि हथनि बाबति ॾाढियूं दिलचस्प रिवायतूं बि मौजूदु आहिनि। इस्लाम खां अॻु वारे दौर में अरब मुल्कनि में उहो हथ काफ़रनि जी निशानी हो ऐं पोइ उनखे फ़ातिमा जो हथ करार ॾेई शियनि जी हर दरगाह जी ज़ीनत बणाए वियो। अरस्तु हथ खे आलमी उज़ू करार ॾिनो हो। हुन लिखियो हो त उहो अहिड़ो उज़ू आहे जेको असांखे जानवरनि खां मुख़्तलिफ़ बणाए थो। हुन लिखियो हो हथ हिकु अहिड़ो औज़ार आहे जेको मुख़्तलिफ़ ख़िदमतूं फ़राहम करे थो ऐं उहो इंसान खे फितरत जो अता कयल आहे जेको इंसान खे मिड़नी जानवरनि में सभ खां अफ़ज़ल मख़लूक़ बणाए थो ऐं मुख़्तलिफ़ कम करण जी अहलियत बि रखे थो। थी सघे थो त हथ तारीख़ खां अॻु वारे दौर जी सही या तस्दीक़ लाइ इस्तेमालु थींदड़ का अलामत हुजे। उहो बि मुमकिन आहे त जॾहिं इंसान अञा लिखणु न सिखियो हो त ॿियनि खे पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारण लाइ हथ जो निशान ठाहींदो हुजे। दिलचस्प ॻाल्हि इहा बि आहे त हथ जी का बि जिन्स न हूंदी आहे ऐं मर्द ऐं औरत जा हथ हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। जदीद दौर जे तस्वीरनि ऐं ड्राइंग्स में समूरो ध्यानु चहिरे जी बनावट ते ॾिनो वञे थो, पर लद्दाख जे पथर जे दौर जी चिटसाली मां उहो नज़र अचे थो त हू रुॻो अखियुनि नक ऐं वात खे अहमियत ॾींदा हुआ। टंगनि जी बि घणी अहमियत न हुई ऐं कंहिं कंहिं मौक़े ते औरत ऐं मर्द जे ख़ासि उज़वे ते ध्यानु ॾिनो वेंदो हो। उन जी भेट में इंसाननि जूं लकीरनि जी शक्ल में तमामु मुख़्तसर ऐं मुंझल तस्वीरूं आहिनि। शायदि हू गॾिजी नची रहिया आहिनि, पर संस हथ वॾा ऐं
मुठियूं भकोड़ियल आहिनि। किथे बि कंहिं मर्द ऐं औरत जी गॾु तस्वीर न आहे। चंद इनफ़रादी तस्वीरूं आहिनि जेके शिकारियुनि ऐं देवियुनि जूं आहिनि ऐं उन जे आङुरियुनि ते बि ख़ासि ध्यानु ॾिनो वियो आहे। हिकु शाम आऊं ऐं ताशी सिंधु नदी जे पथरीले किनारे ते मौजूदु हुआसीं जिते तमामु घणियूं तस्वीरूं उकिरियल हुयूं। मुमकिन आहे त उहो क़ुर्बानी, जशन या वापार जो को हंधु हुजे। भर में हिकु टुकरी हुई जेका सॼी सिराए नचंदड़ माण्हुनि जी उकिरियल तस्वीरुनि सां भरी पई हुई ऐं आऊं ज़मीन ते वेही उहे नक्श पंहिंजे नोटबुक ते उतारे रही हुयसि। जॾहिं ओचितो ताशी वॾी रड़ कई, देवी। मूं वञी ॾिठो त उहा अधु ज़मीन में ढकियल ऐं धुंधली तस्वीर हुई। मथे जा वार कंडनि वांगुरु उभा ऐं बाहूं पखड़ियल हुयूं जेके लॻभॻि 7 फुट डिघियूं हुयूं। उहा बिल्कुलु अहिड़ियुनि तस्वीरुनि जो नमूनो हुई जेके सिंधु नदी जे किनारे वटां हथ आयूं हुयूं। पोइ हिकु टेबल जहिड़े जबल ते असां हिकु इंसानी नक्श ॾिठो जेको 6 फुट डिघो हो, पर हिन इंसानी शक्ल जा वार कंडनि वांगुरु उभा न हुआ या बाहूं पखड़ियल न हुयूं ऐं टंगूं बि मज़बूत हुयूं। बाहूं जिस्म सां जुड़ियल हुयूं ऐं पेर बि ॻंढियल हुआ। मूं ताशी खे चयो, हीअ कंहिं मुअल माण्हू जी शक्ल आहे ऐं कफ़न जो निशान बि मौजूदु आहे। मथे खां 2 फुट मथे ऐं कफ़न जे लकीरनि खां वधीक कारो हिकु हथ जो निशान हो जंहिंजूं आङुरियूं दरिया ॾांहुं इशारो करे रहियूं हुयूं। मुमकिन आहे त उते आख़िरी रस्मूं अदा कयूं वेंदियूं हुजनि। मुमकिन आहे त उते क्रियाक्रम थींदो हुजे यानी मिसाण हुजे। मुमकिन आहे त हीउ को मक़तल हुजे। हिन इलाइक़े जा ॿुध धर्म वारा माण्हू तमामु घणो आगाटो लाश दरिया में बि उछलाईंदा हुआ, पर उहा रस्म तमामु क़दीम हुई। पर हिन टकरे ते हिकु अकेले लाश जी आरठ लाइनि ॾाढी पुरस्रार हुई। उन ॾांहुं ॾिसंदे मूंखे ॾकणी वठी वई ऐं उनखां पोइ आउं जेतिरो अरसो लद्दाख में रहियसि उहा तस्वीर ख़्वाब में ॾिसंदी हुयसि। मूंखे बिना कंहिं पढ़ण ऐं ॼाण जे अलाए छो अॼु बि इहो यकीन आहे त हीउ उहो हंधु हो जिते मौत जी सज़ा ॾिनी वेंदी हुई। सिर धड़ खां धार करे या ज़िंदा माण्हुनि खे रसियुनि सां ॿधे दरिया में उछलायो वेंदो हो। वधीक हेठि डूमखर में जिते दरिया जी फाट वधीक सोढ़ी हुई उते केतिरियूं क़दीम उकिरियल तस्वीरूं आहिनि जिन में निढड़ियूं कंडण वांगुरु उभन वारनि वारियूं जिन्हनि जूं तस्वीरूं बि आहिनि। उन मां इहा तस्दीक थी वञे थी त क़दीम ज़माने में लद्दाखी माण्हू देवनि जी पूॼा कंदा हुआ। ताशी ऐं आऊं नंबरदार ॻोठ जे भरिसां टुकड़ी ते वेही जवन जी मानी खाई रहिया हुआसीं जंहिंखे लद्दाखी नगाम्पी चवंदा आहिनि ऐं तिब्बती उनखे तसाम्पा चवनि था। हज़ारे सालनि खां उहा हिते जे रहवासियुनि जी ख़ासि खुराक आहे। कश्मीर जे इलाइक़े में जवन जी पोखी सभ खां आगाटी आहे। बर्ज़ा होम में चीन खां चांवर अचण खां अॻु में जो खाधा वेंदा हुआ, पर खुराक जे मामले में हज़ारे सालनि खां हिकु जहिड़ाई बावजूदु ताशी ऐं लंबरदार जा रहवासी उहो मञण लाइ तयारु न आहिनि त बर्ज़ा होम हिते उकिरियल तस्वीरुनि में का हिकु जहिड़ाई आहे। मूं चयो, दर्द कबीले वारा चवनि था त उहे उकिरियल तस्वीरूं जबल ते रहंदड़ परियुनि जूं ठाहियल आहिनि। ताशी चवणु लॻो, मूं समेत हिते जा रहवासी ॿाहिरां तिब्बत खां आयल आहिनि जॾहिं त उहे तस्वीरूं हिते जे असलूकनि रहाकनि जूं ठाहियल आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 63 क़िस्त। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसनि। कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कहजा न मुरझाइजनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे
प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।